ठटोलग जुंगशाई जे कोहिस्तान इलाइक़े मारू जबल में हथ आयल गारनि बाबति आर्कियोलॉजी खाते जे माहिरनि जी टीम पहुची तहक़ीक़ शुरू करे छॾी। सक़ाफ़त ऐं आर्कियोलॉजी खाते पारां मुक़ररु कयल माहिरनि जी टीम के4 मंसूबे लाइ खोटाई दौरान ज़ाहिर थियल हिक डिघी गार ऐं इन मां निकिरंदड़ ॿिनि गारनि जो जाइज़ो वठी फोटोग्राफी करे इलाइक़े वासियुनि खां ॼाण वरिती। आर्कियोलॉजी खाते जे डायरेक्टर अब्दुल फताह शेख ऐं सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी जी अॻवानी में पहुतल माहिरनि जी टीम इब्तिदाई तहक़ीक़ में गार खे कुदरती करार ॾींदे इन गार में क़दीम दौर में इंसाननि जी रिहाइश तोड़े जंगनि जे दौरान हिन डिघी गार खे इस्तेमालु करण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। माहिरनि जी टीम में कराची खां पहुतल आर्कियोलॉजी माहिर ज़ाहिदा काज़ी, आर्कियोलॉजी इंजीनियर सरफराज़ जतोई ऐं मखली क़ब्रिस्तान जे क्यूरेटर गेवर अब्बास शाह शामिल हुआ। आर्कियोलॉजी माहिरनि आर्कियोलॉजी खाते जे डायरेक्टर अब्दुल फताह शेख ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी मूजिबि इब्तिदाई जाइज़े मां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त डिघी गार कुदरती आहे, जंहिं जे मुंहं वारो हिसो सन्हो ऐं अंदरियों हिसो वेकिरो आहे। अब्दुल फताह शेख ऐं डॉक्टर मोहम्मद अली मांझी चयो त मारू जबल में ज़ाहिर थियल गार जेतोणीकि कुदरती आहे पर दौर क़दीम में इन में इंसाननि जी रिहाइश तोड़े लॻंदड़ जंगनि में इंसाननि पारां इन खे पनाहगाह तौरु इस्तेमालु करण जा इम्कान मौजूदु आहिनि। आर्कियोलॉजी माहिरनि जी टीम पारां माण्हुनि जे वॾे अंग में गार ते पहुची अंदरि दाख़िल थियण ते सख़्तु ख़दशा ज़ाहिर कंदे ज़िले इंतिज़ामिया खे फौरी तौर ते माण्हुनि जे गार में दाख़िल थियण खे रोकण लाइ ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।